बिरासटी में खबर ॾींदा हालो त टाउन चेयरमैन बिना मुकाबले कामयाब। बिरासटी टाउन कमेटी जो चेयरमैन सैयद नूर मोहम्मद शाह वार्ड नंबर 3 ते बिना मुकाबले कामयाब। रिटर्निंग ऑफिसर शाहिद हुसैन सिरकी पारां कामयाबी जो अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। पीपी उम्मीदवार साम्हूं बीठल वाहिद उम्मीदवार PTI जो राणा इरशाद अहमद संदसि हक़ में रिटायर थी वियो। यादि रहे त इन खां अॻु यूनियन काउंसिल खाई कासिम जे लाइ डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर शाह खुरम कुरैशी पिणु बिना मुकाबले कामयाब थियो आहे, जॾहिं त बिरासटी तालुके जे 3 ख़ाली सीटुनि ते इलेक्शन थियणी हुई, जिन मां 2 उम्मीदवारनि बिना मुकाबले कामयाबी हासिल करे वरिती आहे ऐं UC राजू कीरियोम PP उम्मीदवार अली मुराद बुरड़ो जो आज़ाद उम्मीदवार मेहताब अली बुरड़ो सां 14 नवंबर ते मुक़ाबलो थियण जा इम्कान आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।